साईं के फैसलो विसरी अल्लाह फरमायो मुझो हुसैन किथे व्याह इमाम हुसैन के बच्चे भाकुर पाए फरमायो हुसैन ये दिल उठ गया उठ हिन जो हिकड़ो गोरो हिन जे सामू पुठो हुयो हिन जे मां जी दिल ते एडो दाग ठयो न जाना करबला में तुझे अखियुनि जे सामू केतरा तुझा कुंदर शहीद थी तुझे हंज में 6 महीननि जो अली असगर शहीद थी वेंदो कासिम घोट शहीद थींदो अली अकबर सोनू शहीद थींदो सोना हुसैन तुझे सब्र के सलाम न जाना तो तुझे दिल ते अलाए केतरा फट ठहंदा दोस्तों बशरी तकाज़ा सोने हुसैन सब्र की इंतहा कई सब्र जो जबल बनजी बीठो पर दोस्तों इंसान आहियूं औलाद वारा आहियूं थोड़ो दिल ते हथ रखिजो जॾहिं हज़रत सैयदना अली असगर 6 महीननि जो मासूम शहीद थियो मौला अली हज़रत मौला हुसैन अलैहिस्सलाम हज़रत सैयदना अली असगर के पंहिंजे सीने लाए पान फरमायो अली असगर हीअ तुंहिंजी वई करबला में अचण जी तुंहिंजी कान का हिन उम्र जा ॿार त पींगर में हिन उम्र जा ॿार त अम्मा जे हंजनि में लोर वेठा पुट अली असगर तोखे तकदीर कीअं आवंदो पुट असां खां हिननि ज़ालिमनि खे ख़ौफ़ हो तो 6 महीननि जे अली असगर हिननि जो कहिड़ो ॾोह मुंहिंजा सोना अली असगर किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता लिखूं जनी जेतरियूं लोह कलम में उन्हनि ओतरियूं घड़ियूं घारन पेयूं लिखो जो निराण में सो अंग की आड़ी कीअं थिए हाणे वेठ पाड़ियो वेठी पार जेको लालनि लिखियो लोह में दोस्तों उन वक्त को हुसैन अलैहिस्सलाम खां पुछे सोना तुझे दिल ते छा गुजरियो अहिड़ा मरहला आया जी मुझे हुसैन के लोॾे छॾियो दोस्तों इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जॾहिं वारो आयो किस्सो मुख़्तसर वारो आयो साईं मोकिलाए करबला के मैदान में पहुता 113 तीर लगल आ मुझे मौला हुसैन खे 32 भाला लगल आ 34 तलवारुनि जा खावा आज़ान आई सोने पाक हुसैन तलवार बयान में करे घोड़े ता हेठ लथा शिमर लईन चो त हाणे तलवार बयान में आ रत इमाम पाक जो वही चुको आ किरण वारान हमले की कोशिश की तो मुझे सोने फरमायो लईन ती परे थी बटन किले जा खोल बटन जो खोले तो परस जा दाग हा सीने पे सोने हबीब फरमायो सच फरमायो मुझे नाने तो एकड़ो कोढ़ी कुत्तो आ जो को मुझे अहल बैत जे रत में वात विझी रहियो आ वो तू ही आई शिमरा पलीत तुझे ला मुझे महबूब फरमायो हाने थोड़ो छिटो थी भी परे थी भी पूरी जिंदगी में हुसैन की हिकड़ी नमाज कज़ा काने आखिरी नमाज आ मटा रब डोरो डोरा पोले हुसैन आखिरी नमाज कज़ा करे आयो है
पान मां मथो सजदे में रखा पो तुझी मर्जी पान मथो सजदे में रखी अर्ज क्यों जाश कहदारा सही असांजी यारी कबूल पैसला असल खां आया अहां जी बानी ये बंदी बेकारी कबूल पैसला जाश सजदे में विया शिमर लही खंजर जो वार कयो इमाम पाक अर्ज कयो मुंहिंजा मौला मुझी कुर्बानी कबूल करे मुझे बच्चन की कुर्बानी कबूल करे आवाज आयो इस नवासे की हिम्मत पर मुस्तफ़ा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है अरे सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है करबल में गर हुसैन सर ना कटाता न ये नमाजें पढ़ी जाती न ये इस्लाम रहता दोस्तों इंसान हा अजीब मरहला आया सब्र के बावजूद को अहिड़ो लोॾो आयो मरहलो आयो जंहिं दिलियूं हिलाए छॾियो हिकिड़ो मरहलो इमाम पाक जी शहादत खां बाद आयो बाद में आयो जॾहिं यज़ीदन इमाम पाक के शहीद करे छॾियो शाम करबला शाम गरीबा सांझी जो टाइम हो ज़ालिमन तंबू साड़िया जंहिंमें सैयदा सकीना जी चादर के बाहि लगी अफरा तफरी मची वही सैयदा सकीना मुझा प्यारा दोस्तों चादर में बाहि लगी चवई पई पुफी किथे आई बाबा हुसैन किथे आई बाबा हुसैन किथे आई ज़ालिमन असांजा तंबू साड़े छॾिया शहीद जीअरा इमाम पाक आवाज़ ॾिनो सकीना तुझो बाबो हेॾा शहीद थी पियो आहे बाबा हरिया सैयदा सकीना बाबा जो सॼो जिस्म मुबारक तीरनि सां भरियो पियो मथो रखी सीने ते जिते जाइ मिली मुंहिंजा प्यारा आली पई तंबू साड़न लगा सोने इमाम पाक जी शहजादी पंहिंजे शहीद बाबे जे सीने ते मथो रखी आरामी थी वई सैयदा ज़ैनब पुछो सकीना किथे आ सकीना केॾा वई पाण पर्दो करे करबला के मैदान में लथी शहरबानो हे बार संभालजो मां अदा हुसैन ख़बर रही अचा सभिनी जी त मुझे अदा ख़बर नथी मां वञी पंहिंजे भाउ खे ॾिसी अचां सकीना किथे आ मुझा प्यारा करबला में जो सैयदा ज़ैनब आई सैयदा सकीना सॾ कयो पुफी बाबा हुसैन शहीद थियो पियो आहे मां सकीना बाबा सां गॾाई मुंहिंजो फिक्र न कजो दोस्तों बाबा आयो बच्चन वारा आयो सीने ते हथ रखो त इहे घड़ियूं छा घड़ियूं हुयूं यज़ीदन की माई पानी खड़ी आई सैयदा अम्मा ज़ैनब के ॾिनई त पानी पियो अम्मा फरमायो हाणे ज़हर जो प्यालो आणियो हा पाणीअ खे छा कंदासीं वरी दिलि में ख़्याल आयो फरमायूं सकीना नाना साईं चवंदो हो त नंढनि जो ख़्याल कंदा कयो नंढनि ते शफ़क़त कंदा कयो तूं करबला जे मैदान में असां में नंढड़ी आई पाणी आयो आहे पुट हाणे पाणी पी वाह वाह सैयदा सकीना तुंहिंजो सबर वाह सैयदा तुंहिंजी रसूलुल्लाह जे हुक्म जी तामीर पाणी जो प्यालो खणी करबला में जेके शहीदनि जा लाश मुबारक पिया उन्हनि में डोड़े थी गोले थी दादा अली जॾहिं सोने अली असगर जे मथां आई मुंहिंजा प्यारा हथ सां डोड़े थी अदा उथ पाणी आयो आहे नाना थो चवे त नंढनि जो ख़्यालु रखियो तूं असां सभिनी में नंढड़ो आई उथी त मां सकीना तोखे अॻ में पाणी पियारियो करबला में नहीं करबला दोस्तों
जॾहिं सभु मार्को ख़तमु थियो इन्हनि ज़ालिमनि अहल बैत जे पाकनि खे ठन घोड़नि ते विहारियो नंढड़ा मासूम विहारियो आख़िरी ॻाल्हि कंदुसि जिगर खे संभालजो दिल ते हथ रखजो काफ़िलो हलियो जंहिं वक़्त में दमिश्क में पहुता शाम जो मुल्क शहर आहे दमिश्क में पहुता नेज़नि ते शहीदनि जा लाशा हा मुंहिंजा जी दोस्तो शाम जा माण्हू तमाशो ॾिसण जे लाइ छतुनि भितुनि ते चढ़ी आया उन्हनि सम्झो त यज़ीद जा बाग़ी हा हुकूमत जा बाग़ी हा उन्हनि खे क़त्ल कयो वियो आहे इहा ख़बर कान्हे ही त रसूलुल्लाह जो घरानो आहे मथे चढ़ी आया उन्हनि में हिकिड़ी माई हुई उनखे तरस अची वियो हेठि लही आई पंहिंजे घर में कुझु मानियूं हुयूं ॿोड़ हुयो चांवर हा पाणी खणी अम्मा सैयदा ज़ैनब खे पेश कई अधी हे मुंहिंजे तरफ़ां मानी आहे ॿोड़ आहे चांवरनि तव्हां कैदियुनि जे लाइ मुसाफ़िरनि जे लाइ मां खणी आई आहियां सैयदा ज़ैनब निहारे फरमायूं अधी तो असांखे सुञातो आहे जो असांजी ख़िदमत बि करी कि न अधी मूं अव्हांखे सुञातो कोन्हे अम्मा ज़ैनब चवण लॻी करबला खां हेसि ताईं कंहिं गिलास पाणी जो अल्लाह तो जो हेॾी हमदर्दी कई आहे छाजे करे माई साहब अर्ज़ कयो त मां मदीने में रहंदी हुअसि कई दौर में अम्मा फातिमा ज़हरा जे घर जो कमकार कंदी हुअसि बुहारी ॾींदी हुअसि हिकु दफ़ो मूं अम्मा फातिमा खे अर्ज़ कयो अम्मा मूंखे का नसीहत वसियत करे छॾ हयाती ते भरोसो न आहे मां तुंहिंजे उन ॻाल्हि ते अमल कंदी रहां अम्मा फातिमा ज़हरा पुछो मुंहिंजे वञण खां पोइ तूं हिते रहंदी आहीं या पंहिंजे मुल्क वेंदी अम्मा लाज़िमा तुंहिंजे वञण खां पोइ मूंखे पंहिंजे ॻोठु वञणो पवंदो अम्मा पुछो तुंहिंजो ॻोठु कहिड़ो आहे मां चयो दमिश्क जी सैयदा फातिमा रोई सिधी ॻाल्हि त कान कई पर चयईं अधी पुट दमिश्क में कॾहिं बि कैदी ॾिसे कॾहिं परदेसियुनि जो काफ़िलो अचे कैदी अचनि त जेको हुजे सो ॾेई छॾे मानी टिकी उन्हनि खां न छॾिजो उन्हनि जी ख़िदमत कजो तुंहिंजा क़यामत ते बेड़ा पार थींदा मूंसां गॾु जन्नत में हुजे अॼु मूंखे ॿी ख़बर कोन्हे मां त अम्मा ज़ैनब अम्मा फातिमा जे चवण मुताबिक़ अव्हांखे कैदी सम्झी परदेसी सम्झी मां हमदर्दी कई आहे सैयदा ज़ैनब रोए थी ॿुधाए कोन थी त असां केरु आहियूं पाण भरो माई ठीकु आहे तुंहिंजे हक़ में छा दुआ घुरां कहिड़ी दुआ घुरां उहा ॾे खाधो पीतो आंदो माई चवण लॻी अधी मुंहिंजे लाइ दुआ घुरो मुंहिंजे दिलि जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे अम्मा फातिमा ज़हरा जे घर में ॿ शहज़ादा रहंदा हुआ हिकिड़े जो नालो इमाम हसन हुयो ॿिए जो हुसैन अल्लाह उन्हनि सां गॾु हिकिड़े बीबी हुई जंहिंजो नालो हुसैन अल्लाह मूं ॿुधो आहे त इमाम हसन अल्लाह खे प्यारो थियो बाक़ी इमाम हुसैन आहे बीबी ज़ैनब बि अञा आहे अधी दुआ कयो अव्हां परदेसी जी मन दुआ क़बूल थिए अल्लाह से मूंखे सैयदा ज़ैनब जो मुंहुं ॾेखारे अल्लाह अल्लाह से मूंखे हुसैन सैयदा ज़ैनब कुछ गाड़ पड़े फरमायो माई मूं ॻाल्हि ते पर्दो में रखियो माई खुदा तुंहिंजी दुआ क़बूल करे ज़ैनब मां आहियां मूंखे अल्लाह
मुंडे से थे देखो सर बबर जो सोने हुसैन तो ज़ैनब के ने छो अगते वन्यो इमाम हुसैन भाई साहब हैरान थी वही चवण लगी यजीद तुझे बताना अरे अच्छा समझो के पार गया कहता रसूलुल्लाह से कुल्लम अल्लाह बेईमान तू जो न्याणियों पकड़न में मदीने जे साईं जा पाक बार रोट थी लानत हो जे तुझे बता बेहया तो के हया रखो मुदू मोटी दुनिया में अचल पर बाना को आया सजा मोहरम सगोरा आया पर अबाना को आया यकी मारुल कई मौके नानी छड़े वतन करे व्या बेगानी हाजी रोयो जर अखिल पर बाना को आया पिया काफिले के कतारे पाल करबल ने उठला उठारे आंदो पैगाम भेनर पखिन पर बाना को आया गाड़ी जिंदड़ी अगण चिल महेसर ना मोटिया न मुझा मुसाफिर दोस्तों अजीब दास्तान है करबला अल्लाह से शाल करबला वारन जा दर्जात बुलंद फरमा रब उनके रूहानी फ्यूज में बरकत फरमा शहीदान करबला जे सदके इमाम पाक जे सदके अल्लाह से लगोट राज खे अवा सजी जमात के आबाद ऐसे